माने तव्हां शागिर्द अचो था उते बीहो था उस्ताद को लॻे थो या ऑफिस जो माण्हू लॻे थो सलाम करण जी आदत न विठी आहे ये असांजो रिलीजियस एप्लीकेशन आहे उस्ताद अचे थो इदारे जे अंदरि स्टाफ अचे थो वॾो माण्हू अचे थो अची ॾाढी पाण में हिक ॿिए सां पहुचो थो सलाम करण जी आदत मां ॾिठी आहे त न आहे उस्ताद लॻी वियो शागिर्द पंहिंजी इखलाक़ी जेको आहे सो तव्हांजी जेको आहे हिकिड़ी वीकनेस ऑब्ज़र्व कई टुडे ॿी ॻाल्हि तव्हांजे मुंहिंजे ख़्याल में इन हफ़्ते या मथे हफ़्ते तव्हांजी जेको आहे सो इनरोलमेंट जी जेको आहे डेट ईंदी ऐं उन में जेको आहे सो उन में तव्हां एनरोलमेंट फॉर्म भरियलु आहे ऑनलाइन सिस्टम आहे एनरोलमेंट जो बि जेको आहे थींदो उहा शइ ज़हन रखो मार्कशीट ऐं प्लस ॿ फोटो उहे तव्हां जेको आहे सो जमा करे ओरिजिनल मार्कशीट हिते ॿ फोटो उहे तव्हां जमा करे ठीकु आहे नेक्स्ट स्टाफ करे मथां करे इहा शइ ज़हन रखो त तव्हां एनरोलमेंट फॉर्म भरियो ऐं प्लस जेको आहे सो 80,000 शागिर्द एनरोलमेंट यूनिवर्सिटी में होता है 400-500 की बैच होती है कंबाइंड क्लासेस होता है अलग था असांजो मूवी आहे लाइ कोई तासीं ज़ाहिर टे महीना आए 4 महीने ते रहंदो जैसे इलाके में पानी में तरह में मजबूर में नंढो कोई वरी आए या पर इशू न लॻे तव्हांजो मेन इशू आहे त क्लास न आहे हुन में तव्हांजो टेस्ट आहे तव्हांजे तरफ़ां इशू आहे असीं क्लास लाइव आहे पंहिंजी कैपेसिटी तहत हलायूं था ऐं कोशिशि कयूं था तव्हांजी एजुकेशन में कोविड जे करे डिस्टर्बेंस थिए वरी हाणे बोर्ड जे करे तव्हांजी डिस्टर्बेंस आहे तव्हां न ईंदो असां हलायूं पिया ऐं वरी मेन ॻाल्हि अहम ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी केमिस्ट्री तव्हांजी अंग्रेज़ी तव्हांजी फिजिक्स जा कुझु चैप्टर ऐं बायोलॉजी सभु चेक थी आहे ईअं न कॉपी करण जे हिसाब सां पढ़ाऊं तव्हां किताब पढ़ी वरी कॉपी कयो या जेको पासो हलियो ईअं न आहे इट मीन्स तव्हांजो रेग्युलर तव्हांजी सब्जेक्ट चेंज थी विया मैथमेटिक्स 100% चेंज कयो साइंस साईं ॿार खे रेगुलर करायो असीं हुनखे पढ़ायूं बार रिपीटेशन थींदी कुझु कुझु कोर्स न लॻंदो इन जे लाइ तव्हां जीअं नौजवान हुजो त तव्हांजी इंट्रेक्शन पंहिंजनि सां गॾु हुजे तव्हां हिकिड़े सम्झंदा हूंदो ट्यूशनुनि ते वेंदा हूंदो भई ट्यूशन वर्कर्स जेके बि आहिनि सभिनी टीचर्स खे रिक्वेस्ट कई आहे त कॉलेज जे जेके बि शागिर्द तव्हां पढ़ंदा सभिनी खे पाबंद कयो त सुबुह जे टाइम ते अचनि हीअ दुनिया ॾाढा हिते ईंदो ऐं वठी सघो ट्यूशन ते तव्हां पढ़ो था पाण अफोर्ड नथो करे सघे ज़रूरी न आहे ट्यूशन अफोर्ड करे ठीकु आहे इन करे तव्हां पंहिंजे दोस्तनि खे चओ टाइम तमामु थोरो बचो आहे देरि न थी त एनरोलमेंट थींदा विदिन महीने सेप्टेम्बर अक्टूबर खां पोइ तव्हांजा एक्सेम फॉर्म भरंदा टाइम वठो तव्हांजी लोट आहे क्लास रेगुलर हलिया में असां रेगुलर ॿार अचनि पिया हाणे त 50 मिनट खां कोन थो थिए इन करे महिरबानी कयो कम्युनिकेट कयो पंहिंजनि सभिनी शागिर्दनि सां कम्युनिकेट कयो उन्हनि खे ॿुधायो उहे क्लास हलनि था ऐं संजीदगी सां वठो फस्ट इंटर उहे तव्हांजो साल हूंदा आहिनि जंहिंमें तव्हांजी सिलेक्शन डिपेंड कंदी आहे हीअं तव्हां डिपेंड नथा कयो हिन शइ ते संजीदगी सां नथा वठो ऐं क्लासिस हलनि था ड्रेस चेक थी वई आहे इंटर वारनि जो केरु आहे इंटर वारा जेके बि शागिर्दनि वटि जेकी ड्रेस आहे इहा वरी फस्ट ईयर वारा आहिनि उनजी जेकी वधी आहे ठीकु आहे गेट इज़ ऑल्सो उन खां पोइ नई ड्रेस आहे उन में ग्रे सो पैंट आहे ऐं वाइट शर्ट आहे दोस्त पाए और पाउडर जो कोट ॾिसंदो हाणे टाई जो नओं ॾिसो बटन शकल ते आहे त नई ड्रेस आहे नेक्स्ट टाइम बि तव्हां वठो दोस्त पाए पते जे पासो उहो जे पासो उहा ड्रेस नई आस्ते आस्ते डेलीबरेटली असां इहे सभु शयूं जे पासो चेंज करे
ओके सर क्वेश्चन ठीक है रिस्पांस कियो ऑपरेट कियो आई मैनेज कियो में दोस्त ने मैं काम के प्रोत्साहन के लिए में पास होता है सभी की आप कोशिश कर दो यार रोज वीडियो रोज जा तो काम दे जा कर तो काले क्या होता है काले जो कम तो फिर कम नहीं कर सकते